अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। ही वीडियो मूं पंहिंजे चैनल ते रखणु तमामु ज़रूरी सम्झी। सिंधी भाइरो जीअं त तव्हांखे ख़बर आहे, सिंध हुकूमत नवनि उस्तादनि भर्ती करण जो ऐलान कयो आहे। PST ऐं JEST उस्तादनि जूं हज़ारे नौकरियूं अचनि पयूं। अहिड़ो मौक़ो सालनि में हिकु चकर ईंदो आहे। असां सिंधी नौजवाननि खे भरपूर फ़ाइदो वठणु घुरिजे। तव्हां बि फार्म भराए पंहिंजी क़िस्मत ज़रूरु आज़माइजो। अचो त ॾिसूं था PST ऐं JEST छा आहे ऐं नौकरी लाइ कहिड़ी चीज़ ज़रूरी आहे। टेस्ट कीअं थींदो? PST जो मतिलबु आहे प्राइमरी स्कूल टीचर ऐं JEST जो मतिलबु आहे जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर। PST प्राइमरी स्कूल टीचर जी नौकरी लाइ घटि में घटि तव्हांजी तालीम ग्रेजुएशन थियल हुजे। BA थियल आहे त टेस्ट में 100 वठी सघो था, जॾहिं त JEST लाइ मास्टर्स ज़रूरी आहे, BS वग़ैरह। दोस्तो ही टेस्ट IBA सखर वठंदी। PST जी टेस्ट में क्लास पहिरें खां क्लास 8 ताईं जेके बि किताबूं आहिनि उन्हनि मां सवाल हूंदा। JEST जी टेस्ट में क्लास 6 खां क्लास 10 ताईं जेके बि किताबूं आहिनि उन्हनि मां टेस्ट वरितो वेंदो। यादि रहे त उम्मीदवारनि खां साइंस, मैथमेटिक, कंप्यूटर, अंग्रेज़ी, क़ौमी ज़बान ऐं सोशल स्टडी मां टेस्ट वरितो वेंदो। ही टेस्ट सिंध टेक्स्ट बोर्ड जे किताबनि मां थींदो। टेस्ट जी तयारी लाइ तव्हां किताब ऑनलाइन डाउनलोड करे सघो था। सिंध टेक्स्ट बोर्ड जी वेबसाइट ते हलिया वञो या लिंक तव्हांखे हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में मिली वेंदी। हिन नौकरियुनि जो इश्तिहार थी सघे थो त जनवरी या फरवरी ताईं अची वञे। 700 वारो चालान फार्म हूंदो। तक़रीबन 100 सवालनि जो टेस्ट हूंदो। यादि रखो, पहिरियां उस्तादी जी नौकरी लाइ B.Ed वारी शर्त हुई, जेका हिन दफ़े ख़तमु कई वई आहे। B.Ed न बि थियल आहे त अप्लाई करे सघो था। जेकॾहिं तव्हांजी ग्रेजुएशन BA थियल आहे त हिन मौक़े मां फ़ाइदो ज़रूरु वठो। अहिड़ा मौक़ा रोज़ न ईंदा आहिनि। हिकु चकर ट्राए ज़रूरु करियो। कहिड़ी ख़बर तव्हांजी क़िस्मत जो दरवाज़ो खुली पए। इहो फ़िक्र न करियो त टेस्ट पास करे वेंदासीं या न करे सघंदासीं। तव्हां टेस्ट ज़रूरु ॾियो। हिकु चकर फेल थी बि वियो त घणो कुझु सिखी वेंदव। तव्हां घणो कुझु इन चीज़ मां सिखंदव त गवर्नमेंट जी नौकरी लाइ अप्लाई कीअं करिणो पवंदो आहे, चालान छा थींदो आहे, टेस्ट कीअं थींदो आहे। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। असांजी कोशिशि आहे त वधि खां वधि सिंधी नौजवान हिन टेस्ट में हिसो वठनि। जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।